ईरान के सदर इब्राहिम रईसी और वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाकात बिनी मुल्कन के लागापन और गडियल दिलचस्पी वारन मामलन ते ख्यालन की ॾे वठि बिनी अगवाणन दहशतगर्दी के खात्मे लाइ गडियल कोशिशुन ते इतफाक़ कयो। ईरानी सदर इब्राहिम रईसी के वज़ीर आज़म हाउस पहुंचण ते गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। वज़ीर आज़म हाउस में पाकिस्तान और ईरान विच में मुख्तलिफ शोबन में सहकार वधाइण के 8 मुआहिदन और मुफ़ाहमती याददाश्तनामन ते सयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ईरानी सदर इब्राहिम रईसी जो पाकिस्तान जो दौरो असां लाइ एज़ाज़ आहे। ईरान के सदर ईरानी वफ़द के भलीकार चऊं था। ईरान सां असांजा भाईपी वारा लाॻापा आहिनि। वज़ीर आज़म हाउस में ईरान ऐं पाकिस्तान में मुआहिदे ऐं मुफ़ाहमती याददाश्तनामनि ते सयूं वारी तक़रीब ख़िताब कंदे शहबाज शरीफ चयो त ईरानी सदर जे हिन दौरे सां ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। मौक़ो मिलियो त पाकिस्तान ऐं ईरान जे दोस्ती खे ऊचाइनि ते वठी वेंदासीं। ईरानी सदर इब्राहिम रईसी चयो आहे त पाकिस्तान जी सरज़मीन असां लाइ एहतराम लाइक़ आहे। ईरान जे सुप्रीम लीडर तरफ़ां पाकिस्तानी क़ौम खे सलाम पेश करियां थो। गज़ा में जारी इसराइल जे ज़ुल्म ऐं फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशी ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खे क़दर जी निज़ार सां ॾिसूं था। वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ईरान जे सदर इब्राहिम रईसी चयो त फ़लस्तीन में जारी इसराइली जारियत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। गज़ा में इसराइल जी बर्बरियत ख़िलाफ़ पाकिस्तानी अवाम जो रद्दअमल वाखाण जोॻो आहे। गज़ा जे अवाम खे संदन हक़ ऐं इंसाफ़ ज़रूर मिलंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां ईरान के सदर इब्राहिम रईसी की मुलाकात गडियल दिलचस्पी वारन मामलन ऐं ॿितरफ़नि लाॻापा वधाइण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। पाकिस्तान ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि ऐं सहकार के वधीक हथी वठण ते इतफ़ाक़। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त ईरानी सदर इब्राहिम रईसी जी आजियां एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। सिंध सरकार कराची में औरतुनि जी सफ़री सहूलत लाइ पिन बस सर्विस जा वधीक 2 रूट्स शुरू करे छॾिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग की मरकज़ी सदर फरियाल टालपुर पारां पिन बस सर्विस के 2 रूट्स जो इफ्तिताह। फरियाल टालपुर की ख्वाहिश का 2 महीनन लाइ औरतूं मुफ़्त में सफ़र करे सघंदियूं। पिन बस सर्विस के औरत ड्राइवर्स के लाइसेंस भी ॾिना विया। तकरीब में ख़िताब कंदे फरियाल टालपुर चयो त पिन बस सर्विस पीपल्स पार्टी जो विजन आहे। इन मनसूबे से केतरनि औरतुनि के रोज़गार भी मिलंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून ख़िताब कंदे चयो आहे त औरतुनि के सफ़री सहूलतूं फराहम करण सिंध हुकूमत के एज़ाज़ हासिल आहे। पिन बस मनसूबो शुरू किया वियो। सिंध का सिवाय ॿिए कंहिं भी सूबे में औरतुनि लाइ मख़सूस बसूं न हलायूं आहिनि। पिन बस में को भी मर्द सवार नथो थी सघे, सिर्फ़ औरतूं ही सफ़र करे सघंदियूं। सिक्योरिटी फोर्सेस जो DI खान और उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन 11 दहशतगर्द मारिजी विया। SPR मूजिब DI खान में ऑपरेशन दहशतगर्दन की मौजूदगी इतला ते कयो वियो। इलाइक़े वासिन सिक्योरिटी फोर्सेस की वाखाण कई। रावलपिंडी में अगवा कल FBR जो असिस्टेंट डायरेक्टर रहमतुल्लाह खान जो लाश सिराई खरबूजा वारे इलाइक़े में मिलियो। पुलिस जो चवणु आहे त मुखी की बाज़ियाबी लाइ भंग तलब किया वियो हो। मुलविसिन जवाबदारनि खे गिरफ़्तार किया वियो। वारदात में इस्तेमाल थियल गाड़ी बंद कई वई। कराची में कड़ा गैर कानूनी कम थियन पिया असांखे सब खबर है। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस जा कराची रजिस्ट्री में चौधरी खलीलुज़्ज़मा रोड की कमर्शलाइजेशन खिलाफ दरख्वास्त ॿुधण दौरान रिमार्क्स चयाई 22 मंजिल इमारत ठही वही है पर अवां वटि रसीदूं न आहिनि। अदालत के दरख्वास्त गुज़ार की बिल्डिंग के कमर्शलाइजेशन के मद में अदायगी जो रिकॉर्ड पेश करण की हिदायत करे छॾी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ एपेक्स कमेटी जो 3हों इजलास सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, मेयर कराची मुर्तज़ा वहाब, कोर कमांडर कराची और DG रेंजर्स शरीक थिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत सूबे में हर सूरत में दहशतगर्दी और ड्रग माफिया जो ख़ात्मो चाहे थी। कराची में स्ट्रीट क्राइम में कच्चे मां धाड़ेलनि के ख़ात्मे लाइ ऑपरेशन करे रहिया आहियूं। हुकूमत सूबे में अॻु बि अमन बहाल करायो, हाणे बि अमन बहाल करे ॾेखारींदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ मुल्क दुश्मन पार्टी बणिजी चुकी है। मुल्क खिलाफ साज़िश कई पई वञे। PTI बानी इदारनि के ब्लैकमेल करे रहियो आहे। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून चयो त PTI नौजवान नस्ल के ज़हननि में ज़हर भरे छॾियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी की तक़रीर दौरान PTI जो रवैयो मुज़म्मत जोॻो हो। सिंध हुकूमत सहाफ़ी बिरादरी जा जायज़ मुतालबा पूरा कंदी।
पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 100 इंडेक्स तारीख़ में पहिरियों भेरो 71,000 जी हद पार करे वियो। हिक मौक़े ते 100 इंडेक्स 17 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 71,627 जी हद पार करे वियो। तारीख़ी वापार थियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में केतिरनि ई ॾींहंनि खां हाकारी कारोबारी रुझान। स्टॉक एक्सचेंज में 100 इंडेक्स रोज़ानो नवां रिकॉर्ड क़ाइमु करण लॻो। कानपुर भरिसां चुल्ह अचण ॻोठण सबबि 7 घर खे बाहि। ॻोठाणो सड़ी फोत। ॻोठ शाहमुराद कटोहर में चुल्ह अचण ॻोठण करे 7 घरनि खे बाहि विकोड़े वई। जंहिं सबबि हिकु ॻोठाणो शाहमुराद कटोहर सड़ी दम ॾेई छॾियो। बाहि लॻण सबबि अली अकबर, ग़ुलाम हैदर, असगर अली कटोहर ऐं ॿियनि पुरतनि जा घर मुकमल तौर सड़ी रख थी विया। मुतासिरनि पारां अला अख़्तियारनि समेत फिरंदी वारनि खे बाहर जी अपील। पनियाकिल ऐं खानपुर महर भरिसां झेड़नि में फायरिंग जे वाक़िअनि में 2 नौजवान भाॼी विया। पनियाकिल में कच्चे जे रज़ा ॻोठ भरिसां महर ऐं जतुई बिरादरी जी धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में नौजवान हुसैन झंगो मारिजी वियो। खानपुर महर जे ॻोठ गॾाणी भरिसां ज़मीन जी मालिकी तां पिताफ़ी गॾाणी बिरादरी जी धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में नौजवान वकील पिताफ़ी मारिजी वियो। हाला पुराणा भरिसां सिंधु दरिया में 3 नींगर बुॾी विया। हिक खे बचाए वियो। दरिया ते घुमण दौरान बुॾी विया। मौजूद माण्हुनि वहाब कुरैशी खे बचाए वरितो। ॿिनि जो पतो न पियो सघियो।